अस्सलाम वालेकुम। वेलकम टू आवर गुरु ऑफ MCQs। अॼु असां सिंधी जे मुख़्तलिफ़ जेके किताब आहिनि त उन जा जेके मुख़्तलिफ़ फेमस ऑथर आहिनि उन्हनि जे बारे में अॼु असां डिस्कस कंदासीं। असां पहिरियां 3-4 लेक्चर उन्हनि जे बारे में अपलोड करे चुका आहियूं ऐं अॼु असां वधीक उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। पहिरियां असां अॻिले लेक्चर में कुझु भेरूमल चंद अडवाणी जा कुझु मुख़्तलिफ़ किताबनि जे बारे में डिस्कस कयोसीं। यानी कुझु उन जा वधीक ॿिया किताब बि आहिनि त उन जे बारे में अॼु असां डिस्कस कंदासीं। जीअं पहिरियों हिन जो किताबु आहे त अरीबुल लुग़ात। अरीबुल लुग़ात जेको आहे साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ॿियो हिन जो किताबु आहे गुलकंद बि हिन जो हिसाब सां साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ॿियो आहे साईं जो हरसद जो शिकाल। इहो लफ़्ज़ सम्झ में मूंखे नथो अचे, अगरि हरसद अला मुरसद लिखियलु आहे त उनजो इहो बि साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ऐं ॿियो हुन जो किताबु आहे सिंध जी हंधनि जी तारीख़। सिंध जी हंधनि जी तारीख़ इहो बि साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। वॾो सिंधी व्याकरण इहो बि साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। इहे मोस्ट फेमस किताब आहिनि ऐं फेमस इहे ऑथर आहिनि। इहे मोस्टली असांजी SST टेस्ट में उन मां को बि हिकिड़ो बुक्स या को ड्रामा जो बुक्स, को नॉवल जो बुक या को कहाणी जो बुक्स या को शाइरी जो मजमूओ ॾेई सघनि था त इहो पुछी सघनि था त इहो कंहिं लिखियो आहे। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त SST जनरल कैटेगरी में इहे हिननि जी शाइरीनि जा मजमूआ किताबनि जा नाला इहे पुछा विया। ॿियो आहे असांजो 11हों नंबर गोलनि जा गूंदर। गोलनि जा गूंदर इहो बि भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ॿियो आहे सोढन जी साहिबी। सोढन जी साहिबी इहो लफ़्ज़ सम्झ में नथो अचे, सोढन लिखियलु आहे छा लिखियलु आहे। सोढन जी साहिबी इहो बि साईं भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ॿियो आहे साईं जो चूंड कलाम। चूंड कलाम बि साईं जो लिखियलु आहे। ऐं ॿियो असां मोस्ट फेमस ऑथर आहे लाल चंद अमर ॾिनो। उन जी मुख़्तलिफ़ किताबनि जे बारे में पढ़ंदासीं। उन मुख़्तलिफ़ जेके किताब लिखिया आहिनि। जीअं पहिरियों आहे हिन जो किताबु सोन वरियूं दिलियूं त इहो बि साईं लालचंद अमर ॾिनो जो लिखियलु आहे। ॿियो हिन जो किताबु आहे सच तां सदके। इहो बि साईं जो लिखियलु आहे। टियों हिन जो किताबु आहे सदा गुलाब। ऐं चोथों आहे शहाणो शाह बि साईं जो लिखियलु आहे। ऐं पंजो आहे ॾुखनि ॾुधे ज़िंदगी बि साईं जो लिखियलु आहे। ऐं छहों किताब जो नालो आहे कशनीअ जा कश्त। इहो बि साईं जो लिखियलु आहे। सतों आहे सचल सुनहारो इहो बि साईं जो लिखियलु आहे। अठों साईं जो लालचंद अमर ॾिनो जो किताब जो नालो आहे उमर मारवी। इहो बि साईं लालचंद अमर ॾिनो जो लिखियलु आहे। नाओं आहे सुहिणी मिहार इहो बि साईं जो लिखियलु आहे। शायराणा गुल इहो बि साईं जो लिखियलु आहे। आख़िरी हिन जो किताब जो नालो आहे छूत जो चंद बि इहो बि साईं जो लिखियलु आहे। ॿियो असांजो मोस्ट इम्पॉर्टेंट ऑथर आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। हिन जे जेके मुख़्तलिफ़ किताब आहिनि मूंखे लॻे थो हिन जो को हिते त 2 ॾिनल आहिनि, ॿिया बि हिन साईं जा किताब आहिनि। त इन मां हिकिड़ो को सुवाल सिंध पुलिस कमीशन जी SST टेस्ट में अची सघे थो। इहो साईं जो लिखियलु आहे लुत्फ़ लतीफ़ बि मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई लिखियो आहे। ॿियो साईं जो किताब जो नालो आहे शाह जी रिसाले जो मुतालो बि साईं कयो, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु आहे। ॿियो असांजो नारायण रास हिकिड़ो ऑथर आहे। हुन मुख़्तलिफ़ किताब लिखिया आहिनि। जीअं साईं जो आहे पहिरियों किताब जो नालो ॻोठाणी कचहरी साईं जो लिखियलु आहे गुजरान। ऐं ॿियो आहे अनारदाना मीराणी सिंधड़ी सिंध जा हुनर जीले जीवत योग भोग कीन जोग इहो बि साईं जो लिखियलु आहे। योग कीन जोग इहो बि साईं जो लिखियलु आहे। इहो हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट बुक्स जे मुख़्तलिफ़ ऑथरनि लिखिया आहिनि। ऐं वधीक असां जेके मोस्ट ॿिया ऑथर आहिनि उन जे बारे में असां ॿिए लेक्चर में असां पढ़ंदासीं। असांजो हीउ वीडियो ॾिसण जे लाइ थैंक यू वेरी मच। असांजे YouTube ग्रुप ऑफ MCQs खे सब्सक्राइब कंदा विसारींदा न। थैंक यू वेरी मच।